शहदादकोट खां रिपोर्ट कर रहा है गुलजार अहमद। चांडियो शहदादकोट में इसराइल हमले ऐं शहीद थियल अॻवान इस्माइल हानिया जे जमात इस्लामी पारां गाइबाना जनाज़े नमाज़ अदा कई वई। शहदादकोट में अमीर जमात इस्लामी पाकिस्तान हाफ़िज़ नईम रहमान जे अपील ते जमात इस्लामी पारां ईरान में इसराइली हमले में शहीद थियल हमास जे सरबराह इस्माइल हानिया जे शहर जो कोटुमुट चौक ते गाइबाना जनाज़े नमाज़ अदा कई वई। हाफ़िज़ मंसूर अबड़े गाइबाना जनाज़े नमाज़ पढ़ाई ऐं गाइबाना जनाज़े नमाज़ में जमात इस्लामी जे अगवान डॉक्टर इम्तियाज अहमद शेख, अल खिदमत फाउंडेशन के अगवान मोहम्मद इब्राहिम दायो, हाजी अब्दुल सलाम खोसो, अली दोस्त बुलेदी, नूर नबी भट्टी ऐं ॿियनि अगवान समेत कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते अगवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इस्माइल हानिया जे इसराइल हमले में शहादत इंतहाई मुज़म्मत जोॻो अमल आहे। इस्माइल हानिया जे शहादत ते पूरे मुस्लिम माननि में सोग छायल आहे। हुननि चयो त अमरीका ऐं इसराइल पारां फ़लस्तीन जे मुस्लमाननि मथां ज़ुल्म ऐं बर्बरियत इंसानियत खे लॼाईंदड़ अमल आहे। हुननि मुतालबो कयो त अक़वाम मुतहिदा शहीद इस्माइल हानिया जी शहादत ऐं फ़लस्तीनी अवाम मथां थियल अमरीका ऐं इसराइल जे ज़ुल्म जो नोटिस वठी दुनिया जे मुस्लमाननि में पखिड़ियल बेचैनी ख़तमु कई वञे।